इस्लामाबाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त इन्ही फ़ैसिले ते अमल थींदो जेको आइन मूजिबि हूंदो। निजी चैनल सां ॻाल्हियूं कंदे हुन चयो त आइनी तरमीम जो मामिलो हिन वक़्तु बि गौर हेठि आहे। उमेद आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि में कुझु नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वेंदो। उन्हीअ खां अॻु नून लीगी हुकूमत जे इत्तेहादी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आइनी अदालत ज़रूरी ऐं मजबूरी आहे। इन्हीअ लाइ आइनी अदालत ठाहे रहंदासीं त जीअं कंहिं ॿिए वज़ीर आज़म खे फाही जे फंदे ते न लटकायो वञे, माण्हुनि खे इंसाफ़ मिली सघे। हुन चयो त अरिड़हीं तरमीम में जजनि जी मुक़ररी बि इहो तरीक़ो तब्दील करणो पियो जेको पूरी दुनिया में लागू आहे। अमेरिका में पूरी पार्लियामेंट जजिस जी मुक़ररी जो फ़ैसिलो कंदी आहे। इहो ई सबबु आहे त अमेरिका में अॼु ताईं माशाअल्लाह नाहे लॻी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।